वालेकुम सिंधी अदब में तव्हां सभिनी दोस्तनि खे भली कार चऊं था। अॼु असांजो वीडियो थियण वारो आहे राजा डायर जे बारे में। सो उमेद आहे त तव्हां दोस्तनि खे हीउ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। त हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। राजा डायर सिंध जो ब्राह्मण घराणे जो आख़िरी बादशाह हो। राजा डायर जो जनम 663 ईस्वी में थियो। राजा डायर राजा चच जो नंढो पुटु हो। राजा चच 672 ईस्वी 52 हिजरी में वफ़ात करे वियो। राजा चच जी वफ़ात खां पोइ संदसि भाउ राजा चंद्र हुक्मरान थियो। राजा चंद्र 8 साल हुकूमत कई। सन 680 ईस्वी 60 हिजरी में वफ़ात करे वियो। राजा चंद्र जी वफ़ात खां पोइ राजा डायर सिंध जो हुक्मरान थियो। हीउ उहो राजा हो जंहिं पंहिंजी भेण सां शादी कई। मौलाई शीताई जन्नतुल सिंध में लिखे थो त राजा डायर गादी ते वेहण खां पोइ कुझु वक़्तु सल्तनत जो दौरो कयो ऐं जॾहिं मकरान अची सरहद खे मज़बूत बणाए अलवर ॾह मोटियो त नजूमी खेसि ॿुधायो त जेको संदसि भेण सां शादी कंदो उहो सॼी सिंध जो मालिक थींदो। उन करे राजा डायर पंहिंजी भेण सां शादी कई। राजा डायर तख़्त ते वेहण खां पोइ मुसलमाननि जा काफ़िला लुटिया। मुसलमाननि जे दुश्मन खे पनाह ॾिनी। राजा डायर जेके अरब मुल्क मां बग़ावत करे ईंदा हुआ उन्हनि खे पनाह ॾींदो हो। राजा डायर अरबनि जे हिकु काफ़िले खे लुटियो ऐं केतिरियूं मुसलमान औरतूं क़ैदी बणायूं वयूं। हिकु औरत राजा हजाज बिन यूसुफ खे ख़त लिखियो। हजाज बिन यूसुफ सिंध ते हमले लाइ तयारी शुरू करे ॾिनी। अरब केतिरियूं फ़ौजूं सिंध ॾांहुं मोकिलींदा रहिया पर शिकस्त खाई वापसि मोटी विया। सिंध फ़तह करणु एतिरो आसान न हो ऐं न वरी उन वक़्तु अरबनि में एतिरी का ताक़त हुई। हेठि हजाज बिन यूसुफ सिंध ते हमले लाइ उमवी ख़लीफ़े अब्दुल मालिक बिन मरवान खां इजाज़त घुरी ऐं ख़लीफ़े जे तरफ़ खां इजाज़त मिलण ते हजाज बिन यूसुफ मोहम्मद बिन कासिम जी अॻुवाणी में हिकु लश्कर सिंध ॾांहुं मोकिलियो। मोहम्मद बिन कासिम उन वक़्तु 18 साल जो नौजवान हो। मोहम्मद बिन कासिम जो लश्कर दरिया सिंध मां ॿेड़ियुनि जी पुल ठाहे सिंध में दाख़िल थियो। देबल जे बंदरगाह वटि हिकु ज़बरदस्त जंग लॻी पर देबल जो बंदरगाह फ़तह थी न सघियो ऐं क़िले जे मथां हिकु गंबज़ हो जंहिंमें ॻाढ़े रंग जो झंडो हो। सिंध जे माण्हुनि जो अक़ीदो हो त जेसीं ताईं झंडो मौजूदु आहे तेसीं ताईं सिंध फ़तह करणु कंहिं जे वस जी ॻाल्हि न आहे। आख़िरकार सिंध जे माण्हुनि जे मशवरे सां उहो झंडो किरायो वियो। सिंध जा माण्हू कमज़ोर थी विया ऐं उन ई तरह देबुल खे फ़तह कयो वियो ऐं पोइ सिंध जे गादी वारे हंधि ॾह इस्लामी लश्कर वधियो। अड़वर शहर उन वक़्तु सिंध जी गादी जो हंधि हो। मौजूदा शहर रोहिड़ी जे भरिसां हीउ शहर मौजूदु हो। मोहम्मद बिन कासिम जी फ़ौज जॾहिं अड़वर शहर में दाख़िल थी त राजा डायर पाण जंग कई पर थोरी देरि खां पोइ राजा डायर मारिजी वियो। कुझु तारीख़दान लिखनि था त राजा डायर अरबनि हथां न पर पंहिंजनि ब्राह्मण हथां मारिजी वियो जेके राजा डायर खां नाराज़ हुआ। जॾहिं मोहम्मद बिन कासिम सिंध आयो त सिंध जे माण्हुनि मोहम्मद बिन कासिम जो भरपूर साथ ॾिनो पर राजा डायर जी मौत जे बारे में के बि पुख़्ता सबूत न मिलिया जिन मां का बि ख़बर नथी पवे त राजा डायर मोहम्मद बिन कासिम हथां मारिजी वियो या पंहिंजनि हथां मारिजी वियो आहे। राजा डायर जी हुकूमत सन 699 ईस्वी खां 712 ईस्वी 80 हिजरी खां 94 हिजरी में ख़तम थी वई। राजा डायर जे मौत खां पोइ राजा डायर जी ज़ाल लाडी बाई जंग कई पर उहा बि मारिजी वई। राजा डायर जी ज़ाल जे बारे में 2 रवायतूं मिलनि थियूं। हिकिड़ा लिखनि था त राजा डायर जी ज़ाल अरबनि हथां जंग में मारिजी वई। ॿिया लिखनि था त राजा डायर जी ज़ाल पाण खे पह ॾेई साड़े छॾियो। पोइ संदसि राजा डायर जो पुटु जेसीना बचल मोहम्मद बिन कासिम जी फ़ौज खे रोकण जी कोशिशि कई पर उहो बि
अरबन हथां मारिजी वियो। ब्राह्मण ख़ानदान जे ज़वाल खां पोइ अरबन जी हुकूमत क़ाइमु थी। सिंध में इस्लाम मोहम्मद बिन क़ासिम आंदो। पोइ सिंध जी फतह खां पोइ उमवी ख़लीफ़ो अब्दुल बिन मालिक बिन मरवान वफ़ात करे वियो ऐं मोहम्मद बिन क़ासिम खे सिंध मां वापसि अचण जो पैगाम ॾिनो वियो। उन वक़्तु सुलेमान बिन अब्दुल मालिक बिन मरवान तख़्त ते वेठो, जेको हजाज बिन यूसुफ जो जानी दुश्मन हो। उन जो बदिलो मोहम्मद बिन क़ासिम खां वरितो वियो, छो त मोहम्मद बिन क़ासिम हजाज बिन यूसुफ जो नाची ऐं भाइटियो हो। जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम माल गनीमत समेत